यूरोप के मुख़्तलिफ़ मुल्कनि में 2010 खां हिन महिल ताईं दहशतगर्दी जा 11 वाक़िया थी चुका आहिनि। शुरूआत खां ई मुख़्तलिफ़ शहर शिदत पसंद आपघाती बमबारनि जो निशानो बणंदा रहिया, जिन में सवे माण्हू मारिजी विया ऐं हज़ारे ज़ख़्मी थिया। यूरोप जे अहम मुल्क बर्तानिया में 1 साल जे वधीक अरसे खां पोइ हिकु भेरो ॿीहर वॾो हमलो थियो आहे, जंहिं सबबि 22 माण्हू मारिजी विया ऐं 50 खां वधीक ज़ख़्मी थिया। आपघाती हमलो बर्तानिया जे मशहूर शहर मानचेस्टर में हिकु कॉन्सर्ट दौरान थियो। उन खां अॻु 2005 में लंडन बम धमाकनि में चइनि हमलो कंदड़नि समेत 56 माण्हू मारिजी विया हुआ ऐं 700 खां वधीक ज़ख़्मी थी पिया हुआ। जर्मनी जे शहर बर्लिन में 19 दिसंबर 2016 ते क्रिसमस मार्केट ते ट्रक ज़रिए थियल हमले में 12 माण्हू मारिजी विया हुआ ऐं 49 खां मथे ज़ख़्मी थी पिया हुआ, जंहिंजी ज़िम्मेवारी दाइश क़बूली हुई। 14 जुलाई 2016 ते यूरोप जो सियाहती मर्कज़ पेरिस हिकु भेरो ॿीहर शिदत पसंद हमले जो निशानो बणियो। उतरे शहर नीस में हमलो कंदड़नि 84 माण्हुनि खे ट्रक ज़रिए चीभाटे मारे छॾियो हो। उन हमले में तक़रीबन 100 खां वधीक माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया। 28 मार्च 2016 ते तुर्की जे शहर इस्तंबुल जे अतातुर्क हवाई अॾे ते 3 आपघाती बमबारनि धमाका कया, जंहिं सबबि 43 माण्हू मारिजी विया हुआ, जिन में 13 परॾेही पिणु शामिल हुआ। तुर्की जे वज़ीर आज़म चयो हो त शुरूआती ॼाण मूजिबि दाइश हमले में मुलविस आहे। 22 मार्च 2016 ते बेल्जियम जी राजधानी ब्रुसेल्स जो हवाई अॾो ऐं मेट्रो स्टेशन 3 आपघाती बम धमाकनि जो निशानो बणिया, जंहिं में 34 माण्हू मारिजी विया ऐं 150 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। 13 जुलाई 2016 ते आपघाती बमबारनि हिकु भेरो ॿीहर तुर्की जी राजधानी अंकरा जे मसरूफ़ ऐं पुरहुजूम इलाइक़े केज़ली खे निशानो बणाए 34 माण्हुनि खे मौत जो खाओ बणायो ऐं जंहिं जी ज़िम्मेवारी कुर्दिश फ्रीडम हॉक्स नाले वेढ़ाक तंज़ीम क़बूल कई हुई। 13 नवंबर 2015 ते फ्रांस जी राजधानी पेरिस में शिदत पसंद तंज़ीम दाइश 6 मुख़्तलिफ़ हंधनि, होटलुनि, मौसीक़ी जी तक़रीबुनि, फुटबॉल स्टेडियम्स ऐं ॿियनि हंधनि खे निशानो बणाईंदे 130 माण्हुनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। 7 जनवरी 2015 ते फ्रांस में तकरारी सियासी रिसाले चार्ली हेब्दो जी ऑफिस ऐं हिकु यहूदी सुपर मार्केट ते हथियारबंदनि 17 माण्हुनि खे मारे छॾियो। पहिरियां सईद ऐं शरीफ़ कुआशी नाले ॿिनि भाइरनि चार्ली हेब्दो जी ऑफिस में गिड़ी अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि 12 माण्हू मारिजी विया, जंहिं खां पोइ हिकु ॿिए शिदत पसंद यहूदी सुपर मार्केट में वधीक माण्हुनि खे गोलियुनि जो खाउ बणायो। 24 मार्च 2014 ते ब्रसेल्स जे यहूदी अजाइब घर में हथियारबंद जी फायरिंग सबबि 4 माण्हू मारिजी विया। तहक़ीक़ात खां पोइ मेहदी नमोश नाले जवाबदार खे फ्रांस मां गिरफ़्तार करे बेल्जियम जे अख़्तियारियुनि हवाले कयो वियो, जंहिंजो तालुक़ु पिणु दाइश सां हो। 22 जुलाई 2011 ते नॉर्वे में खाबी धुर जे शिदत पसंद नज़रिया रखंदड़ हमले कंदड़ भरंग बरबोग पहिरियां नॉर्वे जे राजधानी ओस्लो में बम धमाको कयो ऐं उन खां पोइ यूटोपा नाले जज़ीरे ते नॉर्वेजन लेबर पार्टी जे यूथ कैम्प में गिड़ी फायरिंग कई, जंहिं सबबि 77 माण्हू मारिजी विया हुआ। शुरूआती तहक़ीक़ात खां पोइ बरबोग खे तेविल में वरितो वियो। अदालती ॿुधणी खां पोइ खेसि 21 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई।